मदीने मुनवर में अचण खां पोइ हुज़ूर अलैहिस्सलातु वसलाम जुमे जे ॾींहुं खजी जे हिक थुड़ वारे थंबे यानी थुड़ ते टेक ॾेई ख़ुतबो ॾींदा हुआ। जॾहिं जमायत घणी थी वई त मस्जिद में 3 ॾाकनि वारो हिकु मेंबर तयारु करे रखायो वियो। इहो सन 8 हिजरी जो वाक़ियो आहे। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मेंबर ते ख़ुतबो पढ़णु लॻा त उहो खजी जो थुड़ दाहूं करे रोइण लॻो। संदुन विछोड़े में उनजो जी झुरी पियो। सुॾकनि ऐं रड़ियुनि सां सॼी मस्जिद में उनजो आवाज़ ॿुधण में आयो। वहन इलैहिल जज़्उ इंद फिराक़िही, यानी संदसि विछोड़े में खजी जो थुड़ रुनो। हुज़ूर अलैहिस्सलातु वसलाम खे संभारे ईअं पियो रोए जीअं ॾाची पंहिंजे गुरड़े लाइ यानी पंहिंजे बचे लाइ रोए। तंहिं ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम महिरबान नबी मेंबर तां लही आया ऐं खजीअ जे थंबे खे भाकुर पाए झलियाऊं ऐं उनखे दिलासो ॾेई रिझायाऊं। फरमायाऊंसि जे अॼु तूं सब्र करीं त क़यामत जे ॾींहुं बेश्त जो वणु हूंदे।